नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त तव्हांखे छाछरो में खबर ॾींदा हलूं। सिंध गवर्नमेंट जे कारूंजर जबल के कटे ग्रेनेड पत्थर कढण वारे फैसले खिलाफ मुबारक रिंद प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ नौजवाननि जो चवणु हो त कारूंजर असांजी सुञाणप ऐं धरती जी सूंह आहे। असां उन खिलाफ का बि साज़िश बर्दाश्त न कंदासीं। सिंध हुकूमत अहिड़ो फैसलो वापसि न वरितो त थर जा समूरा रोड रस्ता ब्लॉक कंदासीं। हिननि वधीक चयो त कारूंजर जबल जी ओट में केतिरे नायाब पखी जानवर ऐं केतिरा ॿेला मौजूद आहिनि। असां उन्हनि खे उजड़ंदे ॾिसी नथा सघूं। असां फितरत खिलाफ जंग में अॻु बि घणो भोगे चुका आहियूं। हाणे वधीक भोगण खां कासिर आहियूं। थर जी ज़मीन अॻु कोयले निकिरण सबबि खोखले थी चुकी आहे ऐं वरी मथां जबल खे कटे उन खे खोखलो कयो पियो वञे, जेको सख़्त ज़लज़लनि जो सबबु बणिजी सघे थो। एहतजाज में रशीद अहमद रिंद, इम्ताब भील, तीरथ कोहली, लुकमान रिंद, हक नवाज दिलावर, बुड्ढो खान एहसान ऐं ॿिया शरीक हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।